ईअं न मारुनि रीत जे सेण मटाइनि सोन ते अची उमर कोट में कंदियसि कान कुरीत पखनि जी प्रीत माड़नि सी न मटिया। शुरुआत इन दुआ सां त धणी ताला जग जी न्याणियुनि जा भाग भला करे। I will never accept any consort other than my dear shawl wearer. Shabby though he be, he is mine as he dwells in my heart. कांधुन कंदियस को बियो ओ कांधुन कंदियस को बियो खथेरोई खूब मेरोई महबूब अल्लाह असा मारू मन में। ऐं अॼु असांजो किरदारु आहे उमर मारवी। मारवी भिटाई घोट जो उहो लाज़वाल किरदारु आहे जंहिं ते सिंध जेतिरो फ़ख़ुरु करे उहो थोरो आहे। मारवीअ जो मारवड़नि लाइ मुहबत, साणीअ लाइ सिक जो लाज़वाल अंदाज़ असांखे किथे बि नथो मिले। मां सच थो चवां मारी, मां तोखे पंहिंजी दिलि सां चाहियां थो। मां सम्झी वियसि, दौलत जा सब्ज़ बाग़ ॾेखारे तव्हां मुंहिंजे इरादनि खे पस्त करणु था चाहियो। तव्हां इहो चाहियो था न त हिन लोईअ जे दामन में बदीअ जा टांडा भरे नेकीअ जे गुलनि खे साड़े छॾियां, हिन सोन ऐं चांदीअ जी सिरनि में पंहिंजी इज़त जी क़बर बणायां। छा अवी इहो चाहियो था न? न मारी, मां ही समूरी दौलत तो ते कुर्बान करण थो चाहियां। इहा दौलत मूं तां कुर्बान करण चाहियो था न? जंहिंजे सोननि सिरनि हेठां मुंहिंजी केतिरनि कुंवारनि भेनरनि जा लाश दफ़न थिया हूंदा। इहा दौलत मूं तां कुर्बान करण चाहियो था न? जेका ग़रीबनि जो खून चूसे चूसे गॾु कई वई आहे। इहा दौलत मूं तां कुर्बान करण चाहियो था न? जंहिंखे हासिल करण लाइ हज़ारे घरनि जूं ख़ुशियूं बर्बाद कई वयूं आहिनि। मारी, मुंहिंजो दामन हमेशा ज़ुल्म सितम जे बदनुमा दागनि खां पाक रहियो आहे। छो न मां कॾहिं थी चवां त तव्हां कॾहिं किथे ज़ुल्म ऐं सितम कयो आहे? छा इहो अव्हां जो रहमो करम न आहे जेका ग़रीब मिस्कीन छोकिरीअ खे हिफ़ाज़त जो यकीन ॾियाराए, महिमान बणाए, दौलत जे लालच में पंहिंजी ख़्वाहिशुनि जो शिकार बणायो था? मां तव्हांजे इन रविश खे इंसाफ़ न चवां त ॿियो छा चवां? अगरि मां सम्झां त ही शाही महल इन करे तयारु कयो वियो आहे जो कंहिं बेगुनाह जो खून वहायो वञे ऐं कंहिंखे नज़र न अचे। अगरि मां सम्झां त हिन कोट जी दीवारूं इन करे बुलंद कयूं वयूं आहिनि जो कंहिं बेवा जी चीख पुकार कंहिंजे कननि ताईं न पहुची सघे। अगरि मां चवां त हिन शाही महल जे दरनि ते पहिरेदार इन करे बीहारे विया आहिनि मारी त मूंखां वधीक पागल केरु थी सघे थो? आलीजा मारी, मुंहिंजी दिलि ते अव्हां जे रोब मारी 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 इयन मारुन रीत जियां सेण मटाइन सोन ते। इयन मारुन रीत हो जियां सेण मटाइन सोन ते अची अमर कोट में कंदियस कान कुरीत पखन जी प्रीत माड़न सीन मटियां। पखन जी प्रीत माड़न सीन मटियां। तकीअ जो संभालींदड़ मोहतरम अयाज़ अबड़ो आहे जंहिं वटि भिटाई घोट जो हिकु ख़ूबसूरत ज़बून हालत में पहिराण जेको सनी सुईअ सां भरियल आहे मौजूदु आहे
जंहिंजो हिन प्रोग्राम जे वसीले तव्हां दर्शन कंदा। भिटाई साईं जॾहिं अबड़नि वटि रहण खां पोइ हितां वापसि विया पंहिंजे ॻोठु, त हिते लतीफ़ साईं जो हिकिड़ो चोलो मुबारक हुयो जेको जुबे जी शकिल में आहे। सुईअ जो उन्हनि ते भर्थ थियल आहे थोरो, ऐं लॻे थो त गेड़ू रंग जो आहे, जो हींअर त उहो फिटी वियो आहे, पर मालूम थिए थो त संदन जुबे जो असुलु रंग गेड़ू हुयो। उहो अॼु बि असां वटि मौजूदु आहे। ऐं असां उनखे तबरुक तौरु पंहिंजे घर सांढियूं हीअं असां सांढियूं वेठा आहियूं। ऐं हिकिड़ो कांझे जो वटो चइजे, प्यालो चइजे, उहो छॾे विया। हीउ वटो उन ज़माने खां वठी असांजे वॾड़नि जी मिल्कियत रहियो आहे। अल्हम्दुलिल्लाह हींअर उहो मूं वटि मौजूदु आहे। छो त हिन वटे ते गौर करण सां ॾिठो वेंदो त कलमो शरीफ़, आयतुल कुर्सी ऐं नादे अली लिखियलु आहे। सफ़ाई करण सां शायदि इहा पाण में बचे, पर हींअर जीअं त इहो कटु चढ़ियल आहे, पाण में कोन थी अचे। मुंहिंजी ॾाॾी जेका मरहूम वरियल फ़क़ीर अबड़े जी न्याणी हुई, उहा ॿुधाईंदी हुई त जॾहिं सुबुह थींदो हुयो त ॻोठ जूं हिंदू औरतूं पंहिंजे मासूम ॿारनि खे जेके बीमार हूंदा हुया उन्हनि खे असांजे घर खणी ईंदियूं हुयूं। पोइ मां उन्हनि खे सुबुह जो उन भिटाई जे चोले जी कुंड पाणीअ में ॿोड़े पीआरींदी हुयमि, ऐं भिटाई साईं जी जुती मुबारक बि असां वटि हुई। उन जे पादर सां उन्हनि ॿारनि खे पुठीअ ते तफ़की ॾींदा हुआसीं, ऐं उन्हनि जो अक़ीदो हुयो त ईअं करण सां संदन ॿार शफ़ायाब थियनि था ऐं बग़ैर दवाउनि जे ठीकु थियूं था वञनि। सो मूं इन ॻाल्हि जो त पाण मुशाहिदो कयो आहे त ॾाॾी मूंखे पाण पालियो हुयो ऐं ॾाॾीअ ई मूंखे इहे ॻाल्हियूं ॿुधायूं हुयूं। ऐं मुंहिंजी ॾाॾीअ ई इहो लतीफ़ साईं जो चोलो मूंखे ॾिनो त वाह, हिन खे सांढे रखिजो, जो हीउ भिटाई साईं जो तोहफ़ो आहे असांजे ख़ानदान वटि। ऐं असांजा वॾा केतिरनि ई 100 सालनि खां इन्हनि खे सांढियूं था अचनि, जेको अॼु बि असां वटि ॾाढे इज़त मान सां आहे। ऐं परे परे जा दोस्त ऐं फ़क़ीर ईंदा आहिनि उन जी ज़ियारत करण जे लाइ। जेका ज़ियारत कराईंदा आहियूं उन्हनि खे, ऐं हू शर्फ़याब थी वापसि वेंदा आहिनि। क़दीमी कलमी नुस्ख़नि खे असां रिकॉर्ड करे अव्हां जी ॼाण लाइ पेश कयो आहे, त जीअं अव्हां खे मालूमात मिले त भिटाई घोट जो रिसालो केतिरनि मरहलनि मां थी मौजूदा हालत ताईं पहुतो आहे। चैनल खे सब्सक्राइब ज़रूर कंदा ऐं बेल आइकन जो बटन ज़रूर दबाईंदा।